नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टिंडो जान मोहम्मद में खबर ॾींदा खट्याण माइनर टिंडो जान मोहम्मद में पानी के खोट खिलाफ सोइन आबादगारन जो काज़ी बम्बक एवान साफ़त ताईं रैली आबादगारन इंजीनियर काज़ी रहीम बख्श काज़ी दीन सांद लतीफ़ बलोच एजाज शाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दोस्तो असांजो ये एहतजाज अॼु पाणी जी हथरादू खोट जे करे असां ही सभु दोस्त गॾु थिया आहियूं। हीउ असांजो इलाइक़ो अॻे बि ज़बून हाल आहे। असां हिकु महीनो पहिरीं डायरेक्टर नारा गुलाम मुश्तबा धामरा सां मीटिंग कई हुई। उन में हुन असांखे चयो त असां कोशिशि करे 2 वारा तव्हांखे पाणी ॾींदासीं, 1 वारो बंदि कंदासीं। जंहिं ते बि असां कुझु नामंज़ूरी कई, पर असां चयो ठीकु आहे, इहो बि सही आहे। ऐं जॾहिं एन टाइम कणकनि जी पोखाई जो टाइम शुरू थियो तॾहिं हिननि हथरादू खोट करे पाणी विकिणी असांजी रोज़ी ते लत हई आहे। असां पुरज़ोर इन जो एहतिजाज कंदासीं ऐं असांजो एहतिजाज अलामती एहतिजाज आहे। असांजो ॿियो एहतिजाज अगरि हिननि असांखे जुमे जे ॾींहुं पाणी न ॾिनो त असां वॾो तारीख़ी एहतिजाज मीरपुर ख़ास जा हिननि जा ऑफिसनि जो घेराव कंदासीं, असां हड़ताल कंदासीं। असांखे ॿियो को ऑप्शन मंज़ूर कोन्हे। असांखे जुमे ते असांजी शाह खोले ॾिनी वञे। टिंडो माइनर कट्याण माइनर टिंड जान मोहम्मद शहर में पाणी जा हालात तमामु ख़राबु आहिनि ऐं उते पाणी पीअण जो पूरो कोन्हे। इन करे असांजा इहे मुतालबा जेके आहिनि, तव्हां दोस्त जेके मीडिया जा आहियो उन्हनि खे असां रिक्वेस्ट था करियूं त असांजा हीअ जेके मुतालबा आहिनि अॻियां ताईं पंहिंजी माना सहाफ़त जे प्लेटफॉर्म ते अॻियां पहुचायो। कुझु कोन्हे, नाइली कोन्हे, चोरी आहे, कमाई आहे, रोज़ी रोटी ठाहे वेठा आहिनि। हींअर जेका असांखे पाणी जा 1-2 वारा 3 वारा हिन महीने में ॾिना आहिनि, उहो बि माना डाउन तुंबाले खां तव्हां ॾिसंदा त लो गेज ऐं हुन लो गेज में माना जहिड़ो करके शाख जे मथां सर्जिकल स्ट्राइक थिए, मिशनूं पंपूं हण वटि ॾींहं जो माना जेका गेज 4-3 फुट हले पियो, राति जो वरी 1.5 फुट आहे। माना उहो पुछण पटे वाटनि खां सवाइ हेठि 0 लॻो पियो आहे। इहो छा आहे? इहो हिननि खां कोन थो कंट्रोल थिए, हिन खां पुछाणो थिए। रोज़ी रोटी कराए वेठा आहिनि। असां रहीम बख्श साहिबु चयो असां ऑफिसनि जो घेराव कंदासीं, धरनो हणंदासीं, पर आउं चवां थो न, असां 32 मेल ते वञी गेट खोलींदासीं जुमे जे ॾींहुं। ही सब दोस्त गॾु हूंदा, असां कोन छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।